पीटीआई ॻाल्हियूं ख़त्म करण जो ऐलान करे स्पीकर ऐं कमेटी जी तौहीन कई। तहरीक इंसाफ़ ॻाल्हियुनि जे समूरे अमल खे तमाशो बणाए रखियो। केसी ताईं इन तमाशे जो हिसो बणियल रहंदासीं। हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी जे तर्जुमान सेनेटर इरफान सिद्दीकी जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त पीटीआई अञा ताईं क़ौमी असम्बली जे स्पीकर खे बाज़ाब्ता तौरु ॻाल्हियुनि जे ख़ात्मे बाबति आगाह न कयो आहे। स्पीकर पारां ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास 28 जनवरी ते तलब करे रखियो आहे। हुकूमत सां ॻाल्हियुनि बाबति जेको पीटीआई बानी चयो आहे, इहो ई पार्टी जो फ़ैसिलो आहे। हाणे बि हुकूमत संजीदा आहे त हिकु बि हाकारी क़दम खणे। बानी सां ॻाल्हाईंदासीं। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर अली ख़ान चयो आहे त ॻाल्हियुनि जी शुरूआति में हुकूमत देरि कई। कमीशन जोड़ण में बि देरि करे छॾी। 7 ॾींहं ख़त्म थियण खां पोइ ॻाल्हियुनि जो अमल बि बाज़ाब्ता तौर ते ख़त्म थी वियो। हुकूमत कमीशन जो ऐलान करे त पोइ ॾिठो वेंदो। पाकिस्तान ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि खे फ़ौलादी हथनि सां चिथियो वेंदो। दहशतगर्दी सिर्फ़ पाकिस्तान ई न, सभिनी जी गॾियल जंग आहे। मुंहिंजी अमेरिकी दौरे जो मक़सदु अमेरिकी सियासतदाननि सां गॾिजी दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइतो प्लान जोड़णु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं अमेरिकी शहर ह्यूस्टन में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हुन अमेरिका में चीन ख़िलाफ़ कंहिं तक़रीब में शिरकत नाहे कई। मुख़ालिफ़ ज़हरीली प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। हुन नौजवाननि जी तक़रीब में शिरकत कई हुई। उनखे प्रोपेगेंडा ज़रिए ग़लति रंग ॾिनो पियो वञे। अमेरिका जे ऐवान नुमाइंदगान खे पाकिस्तान ख़िलाफ़ भड़कायो पियो वञे। इद्दत निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी बरियत जे ख़िलाफ़ अपील ॿुधणीअ लाइ मुक़ररु। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां ख़ावर मानिका जी अपील सुभाणे ॿुधणी जे लाइ मुक़ररु कई वई। इस्लामाबाद में मुक़ररु नओं जस्टिस आज़म ख़ान केस जी ॿुधणी हलाईंदो। ख़ावर मानिका पारां पंहिंजी अपील में एडिशनल सेशन जज जो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई। एडिशनल रजिस्ट्रार तौहीन अदालत केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे 2 रुकनी बेंच फ़ैसिलो ख़मीस ते महफ़ूज़ कयो हो। बेंचेस जे इख्तियारनि वारे केस में फुल कोर्ट जी जोड़जक ते बि अदालत दलील तलब कया हुआ। ऑफिसरनि जे लाइ गाॾियूं ख़रीद कयूं वेंदियूं। सेनेट कमेटी खे एतिराज़नि जो जवाबु ॾेई छॾियो आहे। एफबीआर चेयरमैन राशिद महमूद लंगड़ियाल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ऑपरेशन्स जे लाइ ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। सेल्स टैक्स चेकिंग लाइ ऑफिसरनि जी विज़िट अणतर हूंदी आहे। टैक्स हदफ़ पूरा कया वेंदा। नजूमी वारो कमु शुरू नाहे कयो। भारतीय योम जमहूरिया ख़िलाफ़ कश्मीरियुनि पारां कारो ॾिहाड़ो मल्हायो वियो। इस्लामाबाद में भारतीय हाई कमीशन जे आॾो ऑल पार्टीज़ हुरियत कॉन्फ्रेंस जे सॾे ते एहतजाजी मुज़ाहिरो। कश्मीरियुनि जी वॾे अंग में शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त भारत जमहूरी न, हिकु फ़ाशिस्ट मुल्क आहे। भारत तरफ़ां जमहूरियत जो राग ॻाइणु ॿिटे मयार जो सबूत आहे। मुज़ाहिरे खे ख़िताब दौरान आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ जो चवणु आहे त भारत दहशतगर्द रियासत आहे। तंहिं करे दुनिया भारतीय रियासत ते दहशतगर्दी जो केस हलाए। भारत रुॻो कश्मीर न पर भारत में अक़लियतुनि खे बि ज़िबा कयो। इन बावजूदि भारत खे जमहूरियत जो ॾिहाड़ो मल्हाइण ते शर्म अचणु घुरिजे। पाक नेवी नाए अमुन मश्क ऐं पहिरें अमुन डायलॉग जी मेज़बानी लाइ तयारु। ISPR मूजिबि नाए आलमी अमुन मश्क 7 खां 11 फ़रवरी ताईं थींदी। अमुन मश्क 2025 जी ख़ासि ॻाल्हि नेवल चीफ ऐं कोस्ट गार्ड्स जी सरबराहनि जो आलमी अमुन डायलॉग आहे। सॼी दुनिया जे सीनियर अस्करी क़यादत इलाक़ाई सलामती ऐं सामूंडी ख़तरनि खे मुंहुं ॾियण जी गॾियल हिकमत अमली ते गौर कंदी। मश्क सां गॾु पहिरें आलमी अमुन डायलॉग में सॼी दुनिया मां 120 वफ़द ऐं अमुन मश्क 2025 में सॼी दुनिया मां 60 मुल्क शिरकत कंदा। अमुन मश्कनि जो मक़सदु इलाक़ाई अमुन ऐं सरकार खे हथी वठणु आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सांघड़ वाक़े जो नोटिस वरितो। SSP खां रिपोर्ट तलब। संदसि चवणु आहे त क़ानून जी रिट ख़िलाफ़ वेंदड़नि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। बेॾोही माण्हुनि जे क़ातिलनि ऐं संदनि सरपरस्ती कंदड़नि खे क़ानून जी पकड़ में आंदो वेंदो। अमनो अमा यकीनी बणाइण लाइ समूरा क़दम खंया वञनि। सिंध सरकार बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी यकीनी बणाए रही आहे। हैदराबाद ज़िले जी बहिराड़ी वारनि इलाइक़नि में स्कूलनि, रोडनि, रस्तनि ऐं सोलर लाइट समेत केतिरियूं ई स्कीमूं ॾिनियूं वियूं आहे। का अहिड़ी यूसी ऐं को अहिड़ो ॻोठ नाहे जिथे पीपुल्स पार्टी तरक़ियाती कमु न करायो हुजे। पीपुल्स पार्टी जे अॻवान रावल चर्चिल मेवण जी टंडेजाम में पंपिंग स्टेशन जे दौरे खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त टंडेजाम खे वाटर सप्लाई स्कीम मिली वई आहे। पंपिंग स्टेशन्स खे बि बहितर बणायो वेंदो। नारा केनाल खे पको करण वारे मंसूबे जो कमु 90% मुकमल थी चुको आहे। 3 जनवरी ताईं कमु मुकमल करण जी कोशिश करे रहिया आहियूं। नारा केनाल खे पको करण सां सिंध जे 9 ज़िलनि तोड़े उमरकोट जी पुछड़ी वारनि आबादगारनि खे फ़ाइदो पहुचंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सिखर जे मेयर
अरसलान इस्लाम शेख जूं नारा केनाल जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवण आहे त नारा केनाल जो कमु मुकमल थियण खां पोइ केनाल में 6000 क्यूसेक पाणी जी गुंजाइश थी वेंदी। हुकूमत सिंधु दरिया जे मामले ते का बि सौदेबाज़ी न कंदी। CCI में 6 केनाल वारे मामले ते वॾे वज़ीर दरख़्वास्त ॾिनी आहे। पाणी जे मसइले बाबति आइनी फ़ैसिलनि ते नज़रसानी न थी त पोइ पीपल्स पार्टी पंहिंजनि फ़ैसिलनि ते नज़रसानी कंदी। हैदराबाद में जमायत इस्लामी पारां सिंधु दरिया ऐं ज़राअत जे उनवान हेठि सेमिनार तकरारी केनाल सिंध सुकाइण जी साज़िश करार। सेमिनार में जमायत इस्लामी सिंध जे अमीर काशिफ सईद शेख, SUP अॻवान सैयद ज़ैन शाह, फंक्शनल लीग अॻवान सरदार रहीम समेत सियासी मज़हबी क़ौम परस्तनि, वकीलनि, दानिशवरनि, ज़रई ऐं पाणी माहिरनि जी शिरकत। सिंधनि चवणु आहे त सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾण वारे मंसूबे खे रद्द कयूं था। सिंध असेंबली में केनाल ठाहिण ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर थियण बावजूदि वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। इर्सा एक्ट में तब्दीली वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। बलूचिस्तान जे 25 ज़िलनि में मकानी इदारनि जी ज़िमनी चूंडुनि लाइ पॉलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। सुबुह 8 वॻे खां शुरू थियल पॉलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रही। ज़िमनी चूंडुनि जे 50 जनरल वार्ड्स में 167 उम्मीदवार मैदान में लथल। मजमूई तौर 60 पॉलिंग स्टेशन ऐं 138 पॉलिंग बूथ क़ाइमु कया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम कराची में गवर्नर हाउस खां 10 SOP मैराथन रेस। गवर्नर कामरान टेसोरी कराची मैराथन जो इफ़्तिताह कयो। 5 ऐं 10 किलोमीटर जी डोड़ में वॾे अंग में शहरियुनि, परडेही रनर्स ऐं सिफ़ारतकारनि जी शिरकत। ओलंपियन अरशद नदीम ऐं हैदर अली बि मैराथन में शरीक। औरतुनि जी 10 किलोमीटर्स वारी रेस महानूर फातिमा ऐं मर्दनि जी 10 किलोमीटर जी रेस शाकिर उस्मान खटे वरिती। औरतुनि जी 5 किलोमीटर रेस में कंदील सुल्तान ऐं मर्दनि जी 5 किलोमीटर रेस में मोहम्मद ज़ियाउल्लाह मैदान मारे वरितो। हाफ मैराथन रेस कासिम बाजवा ऐं औरतुनि जी हाफ मैराथन में नताशा हसन सोब माणे वरिती। स्पेशल ॿारनि जी वॉक बि मुनक़िद कई वई। अमेरिका जे परडेही वज़ीर मार्को रूबियो तालिबान जे अहम अॻवाननि ते इनाम रखण जो इशारो ॾेई छॾियो। अमेरिकी इंतिज़ामिया पारां अफ़गानिस्तान में अमेरिकी शहरियुनि खे क़ैद में रखण ते कावड़ जो इज़हार। अमेरिकी परडेही वज़ीर जो चवणु आहे त इतलाह आहिनि त तालिबान वॾे अंग में अमेरिकी शहरियुनि खे यरगुमाल बणायो। सच आहे त असांखे तालिबान जी आला क़यादत जे सिर जी वॾी क़ीमत मुक़ररु करणी पवंदी। तालिबान ते रखियो वेंदड़ इनाम उसामा बिन लादेन ते रखियल रक़म खां वधीक थी सघे थी। ऐं अॻूणे TV मेज़बान स्पेस अमेरिका जे नए बचाव वारे वज़ीर जो उहिदो संभाले वरितो। अमेरिकी सेनेट तरफ़ां मंज़ूरी खां पोइ पैट हेग्सेथ अमेरिकी जे बचाव वारे वज़ीर जो हलफ़ खणी वरितो। अमेरिका जे नए बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त हू अमेरिका खे अफ़ज़लियत ॾींदो आहे। 44 वरनि जो पेट अमेरिकी TV जो मेज़बान, तजिया निगार ऐं अॻूणो फ़ौजी बि रही चुको आहे।